ही अॼु असां जेके बि हिते गॾु थिया आहियूं इहे टोटल को बि हिन में सियासी माण्हू कोन्हे को सभु हिते शहरी दुकानदार मज़दूर रेड़े वारा हर जेको सो कारोबारी तबिके जो माण्हू हिते जेको सो गॾु थियो आहे ऐं असां हिते गॾु थिया आहियूं अॼु मजबूरी तहत असां दादू जो हिनमहिल अमुन बिल्कुलु तबाह थी चुको आहे। दादू में अमुन नाले जी का शइ कान्हे का हर राति हर ॾींहुं माना ख़ाली न आहे जो चोरी फुर धाड़े जी का बि वारदात न थिए। असांजो दुकानदार आहे मोटरसाइकिल स्पेयर पार्ट जो उनजे दुकान मां 50 लख जी चोरी थी वई आहे। पर मक़सदु ॻाल्हि जो त को बि हिते माण्हू महफ़ूज़ कोन्हे को। ही धरणो ही जेको एहतजाज आहे दादू जो पहिरियों उहो वाहिद एहतजाज आहे जंहिंमें हर माना कारोबारी तबिको चाहे जनरल स्टोर वारो हुजे क्लाथ मार्केट वारो हुजे किरियाने वारो हुजे मेडिकल स्टोर वारो हुजे मोटरसाइकिल शोरूम वारो हुजे स्पेयर पार्ट हुजे मक़सदु केतिरा नाला खणनि टोटली माण्हू हिते अॼु दादू में जेको एहतजाज आहिनि। ऐं हीउ पहिरियों एहतजाज आहे जो सॼो शहर तव्हां वञी ॾिसो सॼो शहर तव्हांखे बंदि मिलंदो को बि दुकान खुलियल कोन्हे को। ऐं हिन धरणो वाहिद आहे जंहिंमें माना जेको सो कंहिं ज़बरदस्ती कंहिंसां न कई आहे सभिनी पंहिंजी रज़ामंदी सां दुकान बंदि करे अॼु सभु दुकानदार हिते था असां आख़िर मजबूर थी हिते निकिता आहियूं। असां ख़ुशी में हिते रोड ते अची कोन बीठा आहियूं। असां पंहिंजा कारोबार पंहिंजा धंधा छॾे मक़सदु ॻाल्हि हिते मजबूरी में आया आहियूं। मजबूरी में त असांखे अमुन ॾिनो वञे। असां ॿी का बि न को असां को महांगाई जो न को बिजली जो न को गैस जो न को ॿी कंहिं शइ जो असांजो एहतजाज आहे। असांजो एहतजाज आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे दादू वारनि खे शरीफ़ शहरी खे अमुन ॾिनो वञे। तव्हां जेके महांगायूं कयूं गैस आहे न आहे बिजली आहे न आहे रोड आहिनि न आहिनि ॿियूं जेके सहूलियतूं न आहिनि अस्पतालूं जूं सभु पंहिंजी जॻह ते आहिनि उन सभिनी सां माण्हू गुज़ारे सघे थो घटि वधि करे। पर हीउ जेको अमुन आहे इन खां सवा माण्हू कोन थो गुज़ारे सघे छो जो को बि माण्हू हिनमहिल महफ़ूज़ कोन्हे को। हर माण्हू हिकिड़ा पुरियल आहिनि ॿिया पिया था टिजनि त पंहिंजे वारे जो इंतज़ारु लॻो पियो आहे त अलाह ख़ैर करे मुंहिंजो वारो कंहिं महिल न अची वञे मुंहिंजो वारो कंहिं महिल बि अची सघे थो। हर माण्हू इन डप में पियो थो जीए। राति जो ॾींहं जो दुकानदारी था कयूं राति जो वेही ओजागा था कयूं त मथां असांजे घर में गिरी पवनि मथां असांजे दुकान खे भञी वञनि। आख़िर केसि ताईं इहो सिलसिलो हलंदो। हीअ SP जेको आयो आहे जॾहिं खां आयो आहे ओॾीमहिल खां एॾी उरूज ते बदअमनी थी वई आहे जेका दादू जी तारीख़ में कॾहिं पहिरीं बदअमनी न थी वई आहे। दादू जी तारीख़ में हेॾो वॾो एहतजाज कॾहिं बि कंहिं SP जे ख़िलाफ़ु तव्हां तारीख़ दादू जी ॾिसो 50 साल जी कॾहिं बि अहिड़ो के SP जे ख़िलाफ़ु अहिड़ो एहतजाज न थियो हूंदो। आख़िर छो असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि को बि हिनमहिल जेको सो हिते पहुचण लाइ तयारु कोन्हे। असां अॻु में बि 2-3 ॾींहं अॻु में बि काफ़ी ॾींहं 2-3 चकर ईअं हल्का फुल्का एहतजाज कयासीं जेके सिर्फ़ु असांजे पंहिंजे दुकानदार उनजे ऑटो एसोसिएशन वारनि कयासीं। पर उनजो को बि जेको सो लाहे अमल न निकितो। असां आख़िर मजबूर थी अॼु सॼो शहर असां सां गॾु आहे बल्कि हर कारोबारी माण्हू जो को न को हुन सां थियो आहे। कंहिंजी मोटरसाइकिल वई आहे कंहिंजे घर में गिड़िया आहिनि कंहिंखां मोबाइल फुरी वई आहे कंहिंखां जेको सो कैश पैसा फिरिया विया आहिनि कंहिंजो दुकान भॻो वियो आहे। हीउ सिलसिलो असांजो मुतालबो आहे IG सिंध खां DIG सिंध खां चीफ मिनिस्टर खां आर्मी चीफ खां चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां वज़ीर आज़म सदर खां असांजो मुतालबो आहे ख़ुदा जे वास्ते असांखे ॿी कंहिं शइ जी तलब कान्हे। असांखे अमुन ॾिनो वञे असां पंहिंजो अमन में पंहिंजो सुख सां पंहिंजा बच्चनि जो रोज़गार करे सघूं पंहिंजे बच्चनि जो जेको पेट पाले सघूं।